नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त अॼु अवामी प्रेस क्लब ठठो में मोहम्मद शरीफ़ लाशारी पंहिंजे वालिद ऐं चाचे सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मकली दुआ CNG भरिसां ॻोठ रसूल बख़्श बिरोई में संदुसि 5000 स्क्वायर फुटनि जो प्लाट आहे। संदुसि वालिद ऐं चाचे जे नाले ते आहे, जेको हिन काफ़ी टाइम अॻु ख़रीद कयो, जंहिंजा हिन वटि मुकमल दस्तावेज़ पिणु वटि मौजूद आहिनि। पर ताज़ो हिकु बाअसर कब्ज़ा माफ़िया संदुसि प्लाट ते हलंदड़ कमु बंदि कराए कब्ज़ो करण जी कोशिशि करे रहियो आहे। बाअसर कब्ज़ा खोरनि खे संदुसि हुकूमती धुर में वेझनि रिश्तेदारनि जी सपोर्ट हुअण करे हू ॾाढ जबर ते लथल आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शरीफ़ लाशारी चयो त असां बाअसर कब्ज़ा खोरनि सुल्तान पलेजो जी अहिड़े अमल जूं जॾहिं तर जे माण्हुनि खे दाहूं ॾिनियूं, ऐं पोइ बाअसर कब्ज़ा माफ़िया मसइले खे मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करे हिकु सियासी रुख ॾेई हिकु तरफ़ PP जी सपोर्ट हासिलु करणु लॻो त ॿिए तरफ़ क़ौमी अवामी तहरीक सपोर्ट हासिलु करणु सबबि खेसि ख़दशो आहे त सियासी नमूने वॾी प्लानिंग सां संदुसि प्लाट ते कब्ज़ो करण जी साज़िश वारी ढोंग रचायो पियो वञे, जंहिंजी शफ़ाफ़ जांच कराई वञे। खेनि बिला जवाज़ हरासा कंदड़ बाअसर कब्ज़ा माफ़िया सुल्तान पलेजो ख़िलाफ़ इंक्वायरी करे साणुसि इंसाफ़ कयो वञे, खेनि तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।